ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। मुंहिंजो बाप परम पिता परमात्मा। हाणे मां आत्मा हुन निराकार सां पंहिंजो बुद्धि योग जोड़ां थी। हिन देहिक दुनिया खां परे पंहिंजो मन बुद्धि हुन निराकारी दुनिया में निराकारी बाप सां गॾु जोड़ो। हाणे मां आत्मा परमात्मा जो महावाक्य ॿुधाए अथई ब्रह्मा तन में करे उहो ॿुधां थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था मीठी मीठी बच्चे। ओम जो अर्थ छा आहे? ओम मतलब मां आत्मा। दुनिया में माण्हू चईंदा आहिनि ओम अर्थात भगवान, लेकिन परम पिता परमात्मा जंहिंखे माण्हू भगवान जे नाम सां यादि कंदा आहिनि उहो चवनि था ओम अर्थात अहम, अर्थात मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो इहो शरीर आहे। बाप भी चईंदा आहिनि कि मां भी आत्मा आहियां, लेकिन मां परमात्मा आहियां, अर्थात परमात्मा। परम धाम में रहण वारी मां परमात्मा आहियां। तव्हां भी परम धाम में रहण वारा आहियो, लेकिन तव्हां हिते ईंदा आहियो, गर्भ में जनम मरण वठंदा आहियो, खेल खेॾंदा आहियो। मां तव्हां मुआफ़िक हिते गर्भ में खेल खेॾण न ईंदो। मुंहिंजो पार्ट ई अलॻि आहे, हिन करे मूंखे परमात्मा चइबो। मां आहियां त सभिनि आत्माउनि जो बाप आहियां। बाबा चईंदा आहिनि मां जे शरीर में हिन सृष्टि ते अची करे तव्हांखे ज्ञान ॾींदो आहे, उनजो शरीर मां लोन वठंदो आहे, छो जो मूंखे ज्ञान ॾियणो पवंदो आहे न। गीता में आहे न भगवान वाच्य, त भगवान भी कॾहिं अची करे वाच्य कंदो आहे, पंहिंजो शरीर न वठंदो आहे। उहो के साधारण मनुष्य तन में ई ईंदो आहे। हाणे कलयुग जे अंत में भगवान मथां खां धरती ते ईंदो त कोई देवी देवता जहिड़ो शरीर त हिते आहे न, त ज़रूर साधारण मनुष्य तन में ई ईंदो न। ऐं जॾहिं उहो ईंदो आहे त कोई उनखे पहचाने न सघंदासीं, छो जो आत्मा कॾहिं ॾिखाए में न ॾींदी आहे न। इन करे परमात्मा खे कोई कोटनि में बि कोई में बि कोई ॼाणंदा आहिनि, छो जो उहो साधारण कलयुगी मनुष्य तन में ईंदा आहिनि। हाणे उहो अची करे असांखे ऊच ते ऊच ज्ञान था ॾियनि। छो था ज्ञान ॾियनि? छो जी आत्मायूं हाणे अज्ञान अंधेरे में अची वियूं आहिनि, कोई सम्झ ई कोन अथनि। मां आत्मा हिन शरीर खां कर्म थी करायां, इहे ई सम्झ कोन अथनि त केॾो वॾो अज्ञान आहे न पंहिंजे अंदरि। भॻवान जे बारे में यथार्थ पहचान आहे, उहो भॻवान निराकार, उनखे असां कण कण में हर हिक में मनुष्य आत्मा में ढूंढूं था। चऊं था मूं में बि भॻवान, तूं में बि भॻवान, कण कण में भॻवान। लेकिन भॻवान कण कण में हुजे हा त पोइ ईअं छो चऊं हा कि मथां वारो ॼाणे कॾहिं तूं हेठि लहींदे, त ज़रूर उहो कण कण में न आहे न, हू ज़रूर मथे रहंदो आहे। तॾहिं त असां रोज़ सुबुह जो घंटा वॼाए करे रड़ियूं मारे करे हुनखे सॾु कंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि रोज़ सुबुह जो तव्हांजी ॾाढियूं आवाज़ूं मूं वटि ईंदियूं आहिनि। मूंखे आवाज़ सां यादि न करो, मूंखे पंहिंजे स्वधर्म में टिकी करे यादि करो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, जेतिरो मूंखे निराकार रूप में यादि कंदव ओतिरो तव्हां आत्मा में उहे सर्व शक्तियूं गुण ऐं सम्झ ईंदी। कोई जोर सां सॾु करणु ऐं जोर सां आरतियूं या कीर्तन आदि करण सां मूंखे कोई प्राप्त न करे सघंदो। मूंखे प्राप्त करे सघंदो आहे शांति सां वेही करे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे, हिन देह खां न्यारो जीअं तव्हां जेतिरो थींदो ऐं मूंखे बि विदेही रूप में यादि कंदा, ओतिरो तव्हां मूंखे मुंहिंजी शक्तियुनि खे प्राप्त करे सघंदा आहियो। मां करण करावन हार आहियां न। करण करावन हार आहियां हिन खां मतिलबु इहे थोरी कि मां सभिनि खां मां ई कर्म कराईंदमि। मां करण करावन हार सिर्फ़ु इन ई समय हूंदो आहे जॾहिं मां हिन सृष्टि ते ईंदो आहे, ऐं उहो बि उन ई आत्माउनि जे लाइ करण करावन हार आहियां जेका मूंखे पहचानंदा आहिनि। हाणे कोई मूंखे पहचाने ई नथो ऐं अहिड़ा ग़लति कम थो करे, पोइ असां चऊं था भॻवान ई सभु कुझु करे थो, भॻवान ई सभु कुझु कराए थो, दुख सुख भॻवान थो ॾे। बाबा चए थो मां अहिड़ा कोई कम न कंदो आहे, मां त सभिनि खे हिते अची करे मत ॾींदो आहे। जेकी मनुष्य आत्मा हिन कलयुग में रही करे मुंहिंजी श्रेष्ठ मत ते हलंदी आहे न, उन जे लाइ मां करण करावन हार आहियां, सभिनि जे लाइ न आहियां। हाणे जेको मां तव्हांखे मत थो ॾियां कि मूंखे निराकार रूप में यादि करो, पवित्र रहो, हिन विकारनि खे छॾो ऐं
कर्म कंदे मूंखे यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो। जेका ॿार मुंहिंजी मत ते हलंदा उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी मां वठंदमि न, उन्हनि जे लाइ करन करावनार मां आहियां, बाक़ी सभिनि जे लाइ न आहियां। ये आहिनि त सभई मनुष्य आत्मा मुंहिंजियूं, लेकिन सभु मुंहिंजे चए ते थोरी थी हलनि। हाणे त सभु हिक ॿिए जे मत ते था हलनि न। त जॾहिं माउ पीउ जे मत ते ॿार हलंदा तॾहिं त माउ पीउ हुनजी ज़िम्मेवारी खणंदा न, न त चईंदा ठीकु आहे तोखे जेको वणे त तूं उहो कर। त उहो ई बाबा बि हाणे असांखे आयो आहे मत ॾियणु। अगरि पाण बाबा जी चए ते हलंदासीं त ई उहो असांजी रिस्पॉन्सिबिलिटी खणंदो। बाबा असांखे मत छो थो ॾे? छो जी हाणे नर्क खां स्वर्ग अचण वारो आहे न। स्वर्ग में अॼु जा माण्हू जीअं दुनिया में आहिनि अहिड़ा माण्हू हुते हूंदा न, असां अहिड़े स्वभाव संस्कार वारा हूंदा। देवी देवताउनि खे बि त ॿ हथ ॿ पेर ॿ अखियूं आहिनि न, लेकिन हुननि में दैवी गुण अथनि। आज मनुष्य देवी देवताउनि जहिड़ो कपिड़ा आदि पाए करे पंहिंजे पाण खे देवी देवता कहलाए थो, लेकिन कपिड़ा पाइण सां देवी देवता थोरी थी वेंदासीं। दैवी गुण बि त खपनि न, दैवी शक्तियूं बि खपनि। त उहो दैवी शक्ति दैवी गुण केरु ॾेई सघंदो आहे? परमात्मा। त हाणे जो समय आहे युग जो परिवर्तन थो थिए। जीअं पाण चईंदा आहिनि असां खां पहिरियों इहो ज़मानो हुयो, उन खां पहिरियों इहो ज़मानो हुयो, हाणे अॻियां जी जनरेशन अलॻि आहे। उहे ई हाणे हिन कलयुग जी जनरेशन खां पोइ सतयुग जी जनरेशन अचण वारी आहे। त हुन जनरेशन में मनुष्य आत्मा जो जीवन कीअं हूंदो, उन जी शिक्षा उन जी पढ़ाई पाण खे बाबा हाणे ब्रह्मातन में अची करे कराए थो। छो जी हिकदमि घोर पाप जी दुनिया खां पोइ हिकदमि सची दुनिया थी अचे। त ज़रूरु कोई सचो खपे न, भॻवान खे सचो बि चईंदा आहियूं, गॉड इज ट्रुथ चईंदा आहिनि न, चईंदा बि आहिनि सचखंड स्थापन करण वारो उहो सचो पातशाह सतगुरू आहे। त उहो अची करे असांखे कहिड़ी सचियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, कहिड़ी सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे कि तव्हां आत्मा हिन शरीर सां कर्म कराइण वारी आहियो शक्ति, तव्हांजो बाप मां आहियां, तव्हां परम धाम में रहण वारियूं। अॼुकल्ह अॼु ताईं असांखे के परम धाम मथे असां किथे रहंदा आहियूं उहो जॻह जो पतो ई न आहे। त इहे बि सच असांखे ॿुधाए अथई न, आत्मा जो यथार्थ परिचय ये बि असांखे बाबा ॾिनी अथई। सृष्टि चक्कर 4 युगनि में 5000 साल जो चक्कर काटे आई आहे। असां टोटल 84 जन्म वरिता आहिनि। इहे बि असांखे बाबा सची सची ॻाल्हियूं ॿुधाए थो न। कर्मनि जी ॻाल्हियूं बाबा पाण खे ॿुधाए थो कि पाण सॼो ॾींहुं जेका कर्म था कयूं, भले असां कंहिंखे चिड़ायूं था, असां सोचूं था असां चिड़ायूं त था, मस्ती त करूं था, लेकिन हुनजी आत्मा त दुखे थी न। तव्हां चाहे नंढनि खे चिड़ायो वॾनि खे, आत्मा त दुखे थी। जेको तव्हां हुनखे दुख ॾियो था, परेशान करो था, तव्हां पंहिंजी मस्ती जे लाइ हुनखे परेशान था करो, लेकिन तव्हांजी आत्मा जे मथां त पाप चढ़ी वियो न, छो जी तव्हां हुनखे दुखी कयो। त इन रीति कर्मनि जी हर गति पाण खे ॼाणणी खपे। ऐं हाणे पाण खे अहिड़ा कोई कर्म न करणा आहिनि। पाण पंहिंजी ख़ुशी जे लाइ पाण खे खिलाइण लाइ हिक ॿिए खे चिड़ायूं था, मस्ती था करूं, लेकिन इहा बि ग़लति ॻाल्हि। पाण खे हसी मज़ाक बि करणी खपे, लेकिन जंहिंसां जंहिंजो फ़ाइदो हुजे। अहिड़ी हसी मज़ाक छो करूं कि हुनजो बि फ़ाइदो नथो थिए, उनखे बि सुठो नथो लॻे ऐं पाण बि पंहिंजे मथां बि पाप कर्म करे। त इन रीति पाण एॾे जन्मनि खां देवी देवताउनि जी ऐं भॻवान जी बि केॾी ग्लानी कई आहे न। भॻवान खे कण कण में चयो, सर्वव्यापी चयो, कृष्ण चोरी कई, माखन चोरी कई, कपिड़ा चुराई, राम जी सीता चुराए छॾियईं। ॾिसो राम खे देवता जे रूप में माण्हू पूजनि था मंदर, उन्हनि जी सीता चुराए छॾी, उनजी पत्नी खे कोई चुराए करे हली वियो। हीअं थी सघंदो आहे? अगरि उहो पंहिंजी पत्नी खे ई नथो सम्झाए सघे, उनजी पत्नी ई एॾी मर्यादा में न हुई कि हुन वञी करे उनखे उहो ॾिनई भिक्षा, भले कहिड़ी बि रीति ॾिनई, त पोइ उहा असांजी कीअं मदद करे सघंदा? त इन रीति बाबा चए थो न त कृष्ण चोरी कई, न राम जी सीता चुराई हुनजी दुनिया में। इहे सभु कूड़ा कलंक हुननि जे मथां, कूड़ियूं ॻाल्हियूं पाण चयूं आहिनि। अॼु तव्हांखे कोई चए तव्हांजो पुटु ॿार ॿियनि जे घर वञी करे अंब चोरी करे खाए थो, अंब खणी करे खाए थो, तव्हां हुनखे डांटंदव मारंदव न, हुनखे शिक्षा ई ॾींदव न। त ईअं ई पाण अगरि सोचो कृष्ण सतयुग जो प्रिंस, हुनजे घर में छा कमी हूंदी? कहिड़ी ॻाल्हि जी कमी हूंदी हुनजो? सोने जा महल हुननि जे
त उहो ॿियनि जे घर वञी छो माखन खाईंदो? अहिड़ियूं अहिड़ियूं जेकी पाण भॻवान देवी देवताउनि जे मथां ॻाल्हियूं चयूं आहिनि, पर पाण चईंदा आहिनि शास्त्रनि में लिखियलु आहे, वॾा था चवनि, लेकिन बाबा चए थो तव्हांखे त सम्झ अथव न। तव्हां ख़ुदि पंहिंजे ॿारनि खे ॾिसो, तव्हांजो ॿारु ईअं करे त तव्हांखे छा फील थींदो? त इन रीति पंहिंजे मथां इहो बि पाप जो बोझ चढ़ल। माण्हू कोई खून थो करे ऐं असां चऊं था कि सभिनि में भॻवानु आहे, आत्मा से परमात्मा, त इहो बि पाप कर्म चढ़ियो न। आत्मा से परमात्मा, सभिनि में परमात्मा आहे, त जेका बुरा कर्म करनि था हुननि में बि परमात्मा ई वेही करे बुरो कर्म थो कराए, त इहो बि पाप थी वियो न। माण्हू ख़ुदि खे चवनि था कि असां भॻवानु आहियूं। अॼुकल्ह माण्हू सुठो कर्म करे थो त माण्हू हुनखे भॻवानु सम्झी करे मञी वेठो आहे। काथे भॻवानु निराकार, जेकी पंहिंजो शरीर न आहे, जंहिंजो ख़ुदि जो माउ पीउ न आहे, परम धाम में रहण वारो, ऐं असां मनुष्य आत्मा, जंहिंजो शरीर विकारनि सां पैदा थियल आहे, जंहिंजी आत्मा पतित आहे। भले कोई बि माण्हू केतिरा बि सुठा कर्म करे, लेकिन विकारनि वारी दुनिया में आत्मा काथे न काथे ग़लती त कंदी ई सही। ऐं भॻवान छा, जेके शरीर न आहे, जंहिंजो शरीर में न आहे, त ई त धर्म जाति भेदभाव थींदो आहे न। त हिन करे भॻवानु शरीर ई न वठंदो आहे, असांजे दुख जे समय असांखे मदद कंदो आहे। उन अशरीरी खे असां दुनिया में हिक ॿिए खे सम्झी वेठा आहियूं, त इहो बि पाप कर्म चढ़ियो न। अॼु कोई मनुष्य आत्मा सुठो कर्म थी करे, पाण हुनखे भॻवान जो टाइटल ॾिनो, कल्ह उहो ई ग़लति कमु कंदो त पाण छा चईंदासीं? अरे हिनखे त मां भॻवानु सम्झियो हुयो, हिन ई अहिड़ा कर्म करे छॾिया। मतिलबु असां भॻवान जे नाम खे बि ग़लति तरीक़े सां यूज़ था करूं। त मुख सां जेको बि पाण शब्द चऊं था, केर बि चए थो त सत सत न चओ, तव्हांजी बुद्धि अथव न, बुद्धि सां सम्झो कि हीअ ॻाल्हि सही आहे न आहे। देवियुनि खे केॾा सारा हथ आदि ॾिना आहिनि, कहिड़ी कहिड़ी मूर्ति भयानक ठाहे रखी आहिनि। तव्हांजे घर कोई अहिड़ो ॿारु पैदा थिए त तव्हां हुनखे छा काली देवी मञंदव? हुनखे छा देवी जे रूप में पूजंदव? हू ॿारु कीअं खाईंदो, कीअं हलंदो? त अहिड़ी कोई देवी थी सघंदी आहे? इहो ॾिसो, देवियुनि खे पूजा था करनि, पोइ हुननि खे घर में विहारनि था, पोइ पाणी में डुबोइनि था। इन जो बि पाप कर्म पाण ते चढ़नि। बाक़ी त जेका पाण पाप कंदा आहियूं, कूड़ा आदि, विकार आदि, बुरायूं आदि, उहो त अलॻि आहिनि। ॿियो भॻवान ऐं देवी देवताउनि जे मथां असां जेकी इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं, हुननि खे पाणी में डुबोइण या हुननि जे लाइ अहिड़ो अहिड़ो चइणु, उन्हनि जो बि पाप पाण ते चढ़ंदा। त केॾा पाप आत्मा ते चढ़ंदा न। त इहे सभु पाप पंहिंजी आत्मा मां कीअं उतरंदा? उनजे लाइ बाबा हाणे असांखे सहज उपाय थो ॿुधाए। ॾिसो, या त तव्हांखे सज़ा खाइणी पवंदी, या त तव्हांखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे जेतिरो पाण निराकार परमात्मा सां बुद्धि योग लॻाईंदासीं, त पंहिंजी आत्मा में जेका जन्म जन्मांतर पापनि जो बोझो आहे, उहो ख़तमु थींदो वेंदो, मिटिजंदो वेंदो। छो जो परमात्मा में ई त शक्ति आहे न आत्मा खे साफ़ करणु। हाणे परमात्मा मथां खां हेठि छो आयो आहे? छो जो हाणे आत्मायूं सभई हिन दुनिया में पाप आत्मायूं थी वियूं, हिकु बि पुण्य आत्मा न आहे। असां सच्ची आत्मा, निर्विकारी आत्मा हिकु बि न आहे। त अहिड़ी दुनिया खे पापनि सां मुक्त करण लाइ पहिरियों त मनुष्य आत्मा हिनखे ध्यानु ॾींदी हुई। अलॻि अलॻि धर्म स्थापक आया, सन्यासी आया, गुरू आया, सभिनि हिन सृष्टि खे संभालियो। सभिनि हिन दुनिया जे मनुष्य आत्माउनि खे पापनि सां मुक्त करण जे लाइ कुझु न कुझु उपाय ॿुधाई। लेकिन हाणे कोई बि इन दुनिया खे पाप कर्मनि सां छुड़ाए नथो सघे, जेका मनुष्य आत्मा करे थी। त हाणे बाबा परमात्मा स्वयं हिन सृष्टि ते अची करे असांखे ॾाढो सहज तरीक़ो थो ॿुधाए। छो जो चईंदा आहिनि न, भक्ति कंदे कंदे भॻवानु भक्ति जो फल ॾींदो आहे। छा चईंदा आहिनि? भक्ति खां पोइ फल मिलंदो आहे। भक्ति कंदे कंदे फल न मिलंदो आहे, भक्ति करण सां भॻवानु असांखे फल ॾींदो आहे। त हाणे बाबा चए थो तव्हांजी भक्ति जो पाठ पूरो थियो, हाणे मां तव्हांखे भक्ति जो फल ॾियणु आयो आहे, पंहिंजी पहचान, स्वर्ग जी वरितो ॾियणु आयो आहे। मुंहिंजी हिन निराकार रूप में जेतिरी तव्हां मूंखे यादि कंदा, ओतिरो तव्हां में हिकु त तव्हांजा जन्म जन्मांतर जा पापनि सां तव्हां मुक्त थी वेंदव। ॿियो तव्हां में दैवी गुणनि जी धारणा थींदी। ॿियो तव्हां में सर्व शक्तियूं, गुण वग़ैरह ईंदा। तव्हां आत्मायूं संपूर्ण निर्विकारी थी वेंदव। तव्हां में जेका बि विकार आदि आहिनि, सभिनि सां तव्हां मुक्त थी वेंदव।
ऐं उहो बि सहज तरीक़ो। ॾिसो अॼु कंहिंजे मथां कोई ग्रह बारी आहे, कोई पिछले जन्म जो हिसाब किताब आहे, हुनखे चुक्तो करण लाइ माण्हू केॾी पूजायूं यज्ञ तप तीर्थनि ते वञनि था, त बि थोरे समय जे लाइ उहो समय थधो थींदो आहे, वापसि खां कुझु न कुझु ईंदो आहे, वापसि खां वरी खां कोई न कोई पूजा कराइणी पवंदी। लेकिन हाणे बाबा असांखे सहज उपाय थो ॿुधाए कि तव्हां भक्ति कंदे कंदे थकी आया न, भक्ति अर्थात महिनत। हाणे मां तव्हांखे ज्ञान सम्झ थो ॾियां, तव्हां मूंखे हिन रीति यादि करो त तव्हांखे उहे सर्व शक्तियूं गुण अची वेंदव, सम्झ अची वेंदव। पुराणी दुनिया में हाणे तव्हांजो इहो अंतिमो जन्म अथव, हिन खां पोइ असांजो सतयुग में जन्म थींदो। अॼु माण्हू शरीर थो छॾे त चयूं फटाफट था लिखूं फलानो स्वर्गवासी थियो, लेकिन बाबा चए थो स्वर्ग में कोई ईअं थोरी वञी सघंदो आहे। हाणे कहिड़ी बि आत्मा शरीर छॾे, भले पाण चऊं ॾाढी सुठी आत्मा हुई, लेकिन त बि विकारी दुनिया में विकार त हूंदसि न। चलो हिन जन्म में सुठी हुई, पहिरें जन्मनि जो त पाप कर्म कुझु न कुझु त हूंदुसि, त उहा आत्मा कीअं सत्युग में वञी सघंदी आहे? स्वर्ग त हिते ई हूंदो न, स्वर्ग कोई मथे थोरी आहे। इहे ई दुनिया में अॼु कोई कंहिंजे घर में ॾाढा माण्हू सुठी रीति हलनि था त पाण चवनि था हिननि जो घर त जीअं स्वर्ग आहे। स्वर्ग हिते ई आहे, हिते ई त पाण कृष्ण जो जन्म मल्हायूं था न, हिते ई पाण दीपावली मल्हायूं था, लक्ष्मी नारायण गद्दी ते वेठा हुनजो यादगार मल्हायूं था, रामनवमी मल्हायूं था, कृष्ण हिते नचंदो हुयो, राम हिते जनम वरितईं, हिते ई त पाण सभु चीजूं ॾिसूं था, त हिते ई स्वर्ग हूंदो न। छो जी राधे कृष्ण ईंदा सतयुग में, राम सीता ईंदा त्रेता में, त इहे सत्युग त्रेता खे मिलाए करे स्वर्ग, स्वर्ग मथे न आहे, हिते ई हूंदो। असांजा जॾहिं स्वभाव संस्कार सुठा थींदा त असां देवता कहलाईंदासीं। अॼु बि कोई सुठो हूंदो आहे पंहिंजे स्वभाव संस्कार सां त पाण झटि चईंदा आहियूं त जीअं देवता आहे। त कोई कलयुगी मनुष्य शरीर छॾे थी त उहो स्वर्ग में काॾे वेंदी? हाणे स्वर्ग नज़र अचे थो? हिते ई कहिड़े न कहिड़े जन्म में कंहिंजे न कंहिंजे गर्भ में अची करे जन्म वठंदी, पंहिंजो हिसाब किताब चुकतो कंदो। हिकु त स्वर्ग में तॾहिं ईंदी जॾहिं हिते स्वर्ग हूंदो। ॿियो स्वर्ग में वञण जे लाइ बि पढ़ाई पढ़णी पवंदी। स्वर्ग में कोई ईअं न वञी सघंदो आहे। स्वर्ग में वञण जे लाइ आत्मा खे पाण खे संपूर्ण निर्विकारी ठाहिणो पवंदो। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम जी जेकी बाबा असांखे शिक्षायूं ॾिए थो, हाणे इहा पढ़ाई पढ़ाई करे पंहिंजी आत्मा खे अहिड़े लाइक़ु ठाहिणो पवंदो आहे। हाणे पंहिंजी आत्मा में छा आहे? काम विकार आहे, क्रोध विकार, लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष, हिक ॿिए सां चिड़ण, लड़ाई आदि करणु, बुरो सोचणु, बुरो ॻाल्हाइणु, उल्टी सिल्टी चीजूं ॾिसणु ॿुधणु। पाण में कोई दैवी संस्कार आहिनि? दैवी संस्कारनि जी धारण करण जी पढ़ाई हाणे बाबा असांखे पढ़ाए थो। रोज़ असांखे चए थो की पंहिंजे अंदरि जाचो, देवता जीअं आहिनि तीअं मां आहियां, देवता मुआफ़िक मुंहिंजो खान पान आहे, देवता लहसुन प्याज खाईंदा आहिनि, सभु तव्हां भोग लॻाईंदा आहियो, त पंहिंजो अहिड़ो खान पान आहे न आहे त हिन में बि असांखे बदिली करणो। देवताउनि जो खिलण जोर जोर सां थींदो आहे, त पाण खे बि हिते उन रीति ई खिलण जो संस्कार आहे भरण। देवताउनि छा ईअं विकारनि वारी चीजूं ॾिसंदा हूंदा टीवियुनि में, या कोई गंदी चीजूं ॾिसंदा हूंदा, ॿुधंदा हूंदा, त पाण खे बि उहे संस्कार हाणे ई भरण। संस्कार असां जेका पाण कर्मेंद्रियनि सां कर्म करूं था न सुबुह खां राति ताईं, जेके पाण चईंदा आहिनि की हिनजी आदत अथसि, इहे हीअं ई कंदो आहे, हीअं ई सभु इनखे संस्कार चइबो। त पंहिंजे खाइण जी, उथण जी, हलण जी, हिक ॿिए सां व्यवहार करण जी, इहे सभु पंहिंजे पाण खे हाणे बदिलणो। बाक़ी देवताउनि मुआफ़िक हिते कपिड़ा न पाइणा आहिनि, न ई हुननि मुआफ़िक वॾे वॾे महलनि में रहणो आहे। हिते सिर्फ़ु आत्मा खे पंहिंजी उथणी वेहणी, खाइणी पीअणी, संबंध, पंहिंजी सोच, पंहिंजो संस्कार स्वभावनि खे सुधारणो आहे, विकारनि खे छॾणो आहे। इहे पाण खे पढ़ाई पढ़णी आहे। अहिड़ी पढ़ाई पाण खे कहिड़े बि स्कूल, कहिड़े बि सत्संग में कोई बि न पढ़ाए सघंदो आहे। छो जी इहे पढ़ाई सिर्फ़ु परमात्मा ई आत्मा खे पढ़ाए सघंदो आहे। ऐं पूरे 5000 साल जेको चक्कर हूंदो आहे, सत्य त्रेता द्वापर कलयुग, पूरे 5000 साल में परमात्मा हिकु ई बार असांखे अची करे
आत्माउनि खे इहे शिक्षायूं ॾींदो आहे। जीअं माउ पीउ त हर जन्म में ॿार खे शिक्षायूं ॾींदा आहिनि न। छो जी हाणे कोई कंहिंजे घर जनम वरितई, हुन खां पहिरियों ॿिए कंहिंजे घर में हूंदो त उनजे परिवार हिसाब सां आत्मा खे पंहिंजा स्वभाव संस्कार धारण करणा पवंदा, खणी वेहण। हाणे अगरि आत्मा जे घर में आई आहे त बचपन खां हुनजा माउ पीउ हुनजे खानदान में कीअं हलबो आहे, हिक ॿिए सां व्यवहार कीअं कंदा आहिनि, उन हिसाब सां हुनखे संस्कार सेखारींदा आहिनि। लेकिन परमात्मा भगवान असांखे संस्कार जीअं चईंदा आहिनि न, परमात्मा भगवान खे चईंदा आहिनि तूं माता पिता सां बालक तुंहिंजा, त भगवान कॾहिं असांजो माउ पीउ ठही वेंदो आहे हिन समय ई उहो असांजो माउ पीउ ठही करे असांखे सभु कुझु सेखारींदो आहे कि कीअं तव्हांखे उथणो अथव, वेहणो अथव, खाइणो अथव, पीअणो अथव, स्वभाव संस्कार कीअं हुजणा खपनि। त इहे जॾहिं पाण भॻवानु पंहिंजो माउ पीउ ठही करे पाण खे संस्कार स्वभाव सेखारींदो न, इन सां पाण देवता ठही वेंदा। ॾिसो कोई माण्हू बुरो कर्म थो करे त पाण झटि कंहिंजे मथां इशारो कंदा आहियूं कि हिनजे माउ पीउ हिनखे अहिड़ो सभु सेखारियो अथई न, हिन करे इहे हिनजो ॿारु ईअं अथव। त हाणे बाबा असांखे परमात्मा बाप असांखे जेको सेखारे थो उन सां असां कल्ह देवता ठहींदासीं। तॾहिं त चईंदा आहियूं न उनजी मत ॾाढी ऊची आहे। भॻवान जी मत ते हलणु कोई आसान न आहे। भॻवान जी मत ते हलणु मतिलबु देह खे पाण खे भुलिजणो आहे, देह खे न छॾिणो आहे। देह खे भुलिजी करे जॾहिं पाण विदेही स्थिति में उनखे यादि कंदासीं, उन सां संबंध निभाईंदासीं, तॾहिं पाण उनजी मत खे सम्झी सघंदा आहियूं ऐं हुन ते हली सघंदा आहियूं। छो जी परमात्मा जी मत ते हलण जे लाइ इहो ई समय आहे कलयुग जो अंत। ऐं हाणे त माण्हुनि जो स्वभाव संस्कार ॾिसो कहिड़ा आहिनि। भॻवानु चए कि तव्हां लहसुन प्याज न खाओ, असां हुनजी मत ते हलूं था। ऐं अगरि असांजे घर बाक़ी जेका दुनिया में घर परिवार वारा नथा हलनि त उन्हनि सां बि तव्हांखे संभली करे हलणो पवंदो, युक्ति सां आइडिया सां हलणो पवंदो। छो जी उहो त भॻवान खे नथा पहचाने सघनि, मां त पहचानियो आहे न, मूंखे त सम्झ में अची वियो न आत्मा खे कि हा इहे त भॻवान ई थो चयो बराबरि। हाणे त युग परिवर्तन थियण वारो आहे। ॾिसो कलयुग में हाणे जेको बि पाण खे प्रॉपर्टी आहे, धन संपत्ति आहे, भई वैसे त थींदो आहे कि जीअं ई ॿार जनमियो त भई थींदो आहे हा भई इहो हक़दार अची वियो असांजे घर जो। लेकिन हाणे त इहो युग ई ख़तमु थियण वारो, सभु कुझु पुराणी चीज़ सभु ख़तमु थी वेंदी। इन खां पोइ सतयुग ईंदो त हुन में तव्हांखे केतिरी प्रॉपर्टी मिलंदी, तव्हां वटि धन काॾां ईंदो। त उहो वरिसो जेको भॻवान खां जेको वरिसो वठण जो समय आहे उहो हाणे बाबा असांखे हिकु त पढ़ाई बि थो पढ़ाए टीचर ठही करे, ॿियो पाण खे पंहिंजो बाप ठही करे सतयुग जो वरिसो थो ॾिए। जीअं अगरि कोई किथे कॉलोनी ठहींदी हुजे त जेको ठाहींदो आहे उन सां पाण खे ॻाल्हाइणो हूंदो आहे न। अगरि उन कॉलोनी में घरु खपे त हुन रीति पाण हुनखे पैसा आदि पहिरियों खां ई बुकिंग कराईंदा आहिनि। त हाणे भॻवानु हिन ई दुनिया ते नर्क खे ख़तमु करे स्वर्ग जी स्थापना करण वारो। त हुन स्वर्ग में तव्हांखे केतिरो धन खपे, हुन जे लाइ असांखे हाणे बाबा खां इहे शिक्षायूं वठणियूं पवंदियूं। ऐं पंहिंजो पुराणो जेको बि आहे न, इहे पुराणो तन, पुराणो मन, पुराणो धन जेको बि आहे, धन में बि सुख थोरी आहे, इहे मन बुद्धि सां पाण खे बाबा खे ॾियणो कि बाबा हाणे हिन तन खे जीअं तव्हां हलायो, हिन मन में जीअं तव्हां चाहियो ओड़ा वीचार ईंदा। हा ऐं इहो धन जेको बि मूं वटि आहे इहो तव्हांजो अथव, इनखे कीअं रीति कर्म में लॻाइणो आहे उहो तव्हां ॾिसो। मन बुद्धि सां सभु कुझु हुनखे ॾेई करे हुनजी राह ते पाण पंहिंजो जीवन हलूं त पाण खे सतयुग में ओतिरो पाण खे धन संपत्ति मिलंदो। बाबा असांखां छा थो वठे, पुराणो सभु कुझु मन बुद्धि सां थो वठे। इन जे बदिले असांखे सतयुग में बाबा चईंदो तव्हांजो 1 रुपयो हुते करोड़ रुपए जो बराबरि। छो जी सतयुग जी दुनिया में त हीरन ऐं सोने जी दुनिया हूंदी न, हुते कोई अहिड़ा घर थोरी हूंदा जीअं हाणे ठहियल आहे। पहिरियों हिन दुनिया में हीरन सोने जा महल हुया, पोइ त्रेता में चांदी जा, पोइ द्वापर में इहे हिननि जा मिटी स्टील आदि हिननि सभिनि जा घर ठहिण शुरू थिया आहिनि। ऐं हाणे त अलाए कच्चा बि घर ठहींदा रही। भले केतिरो बि चवनि असां त ॾाढो बढ़िया सीमेंट था यूज़ करूं,
लेकिन सत्य त्रेता जे हिसाब सां त कुझु बि न आहे न। हुन जे हिसाब सां त बाबा चईंदा तव्हां सभु गांव में था रहो, सभु ग़रीब आहियो। छो जी बाबा असांखे स्वर्ग जी दुनिया में ठाहे करे असांखे ॾेई हुयो, ऐं हाणे असां 84 जन्मनि खां पोइ ॾिसो किथे अची पहुचा आहियूं, त ग़रीब ई थी वियासीं न। इन रीति आत्मा पंहिंजे जीवन में ग़रीब थी आहे। न त आत्मा में गुण शक्ति आहे, न हुन वटि कम जो धन। बल पंहिंजे साम्हूं ईअं लॻंदो आहे एॾी वॾी महलनि में एॾो वॾो घर में वेठा आहिनि, लेकिन बाबा चए थो सतयुग जे हिसाब सां हिते कुझु बि कम जो न आहे। त उन दुनिया जो वस्तु बि बाबा पाण खे ॾियण आयो। त हिन समय खे पाण खे पहचाने करे बस घर गृहस्थ में रहो, जेको बि धंधो दौरी करो था, लेकिन पंहिंजे अॻिले 21 जन्मनि जी कमाई, 21 जन्मनि जे लाइ पढ़ाई बि कंदा रहो साथ में। कीअं? बाबा खे यादि करे ऐं रोज़ जेको बाबा असांखे पाठ पढ़ाए थो उन ते उनखे धारण कनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि छुट्टी, माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सत्यता जी हिम्मत सां विश्वास जा पात्र ठहिण वारा बाप ऐं परिवार जा स्नेही अथव। विश्वास हिकु नींव हूंदी आहे न सत्यता जे लाइ। विश्वास जी नाव सत्यता आहे। दिलि ऐं दिमाग़ जी ऑनेस्टी हुजे, अगरि पाण मन सां ऐं बुद्धि सां ऑनेस्ट सच्चा हूंदासीं त पंहिंजे मथां सभिनि जो प्यार विश्वास आपे ई ईंदो। पाण खे कोई कंहिंखे ॿुधाइणो न पवंदो कि मां ईअं सची, पंहिंजो सच कोई कंहिंखे ॿुधाइणो न पवंदो। पाण जेतिरा सच्चा हलंदासीं मन बुद्धि सां, ओतिरो पाण खे परिवार जो प्यार ऐं विश्वास आपे ई मिलंदो। ऐं जंहिंजे मथां विश्वास हूंदो आहे पोइ हुनखे त सभु अधिकार ॾींदा आहिनि न कि हा भई हीअ सही आहे, हिनखे कुझु बि संभालण लाइ ॾेई सघंदा आहियूं असां। त बाबा चईंदा आहिनि पोइ विश्वास ईंदो आहे, पोइ स्नेही बि ठही वेंदो आहे। हिन करे सत्यता जी हिम्मत सां सदा ई विश्वास जा पात्र ठहो। ॾिसो, जेको कोई सचो हूंदो आहे न हुनखे सिद्ध न करिणो पवंदो आहे कि मां सचो आहियां, लेकिन हुनजी सच्चाई आपे ई माण्हुनि खे नज़र अची वेंदी आहे। छो जी उहो सचो माण्हू त सदा ई नचंदो रहंदो आहे, घबराईंदो थोरी आहे। इन करे बाबा चए थो सदा ई सच्चा ठहो त तव्हांजे मथां माण्हू विश्वास कंदा, ऐं जंहिंजे मथां विश्वास हूंदो आहे त आपे ई हुनजे मथां स्नेह बि हूंदो आहे। स्लोगन आहे सभिनि खां वॾो धनवान केरु आहे? हिन दुनिया में सभिनि खां वॾो धनवान केरु आहे? जंहिं वटि शांति ऐं पवित्रता जो खज़ानो। आत्मा में अगरि शांति जी ऐं पवित्रता जी शक्ति आहे हिन दुनिया में, जीअं आत्मा वटि आहे, उहो सभिनि खां वॾो धनवान आहे। बाबा हिन स्थूल धन संपत्ति खे न ॾिसंदो आहे, फलाणे वटि एॾी कार अथसि। दैहिक दुनिया खे बाबा न ॾिसंदो आहे। परमात्मा कंहिंखे ॾिसंदो आहे? आत्माउनि खे। जेकियूं आत्माएं हिते सचियूं आहिनि, जंहिंमें ज्यादा शांति जी शक्ति आहे, ज्यादा पवित्रता आहे, उहो ई ज्यादा धनवान आहे।